मेहरापुर रिपोर्ट बिलाल सूमरो मेहरापुर जे लाइन पार में काठ जे पॉलिश कंदड़ पोरियत नज़ीर अब्बासी जी 14 साला न्याणी सिमरा नवाब शाह खां आयल आमिल भोपी ख़ुशी मोहम्मद हथां जिन्नात कढण बहाने तशद्दुद में फ़ौत थियण जा इतला। जॾहिं त नींगरी जे वारसनि जो चवणु आहे त नींगरी खे हिसाबी चक्कर सबबि जिन्नात भितियुनि में टक्कर हणी ज़ख़्मी कयो, जंहिं सबबि फ़ौत थी वई आहे। जॾहिं त मुंहिंजा 2 ॿार अॻु पिण जिन्नात जे चकर में फ़ौत थी चुका आहिनि ऐं 2 ॿार अॼु बि हिसाबी चक्कर में जकड़ियल आहिनि। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त न्याणी भोपे जे तशद्दुद ऐं बाहि ॾे साण में फ़ौत थी वई आहे। उहो पिणु चयो पियो वञे त न्याणी समरा जा 2 अज़ीज़ ऐं भोपो नज़ीर अब्बासी जी जाइफ़ ॿाहिरि जे लाइ अहिड़नि आमलनि जी मदद वठी रहिया आहिनि। होॾां नएं आयल एसएचओ मेहरापुर यासिर खोसो जो चवणु आहे त मामले जी ॼाण आहे पर सोशल मीडिया जे ख़बरुनि ते न हलंदासीं। असीं पंहिंजे तौरु जांच करे बाद में मीडिया खे आगाह करे सघंदासीं त असल हक़ीक़त छा आहे।